नाज़रीन, घोटकी में 10 मुहर्रम उल हराम जा मातमी जुलूस बरामद किया विया आहिनि, जिते मोमननि पारां खंजरनि ऐं ज़ंजीरुनि सां सीनाज़नी करे मातम कयो पियो वञे। मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी ऐं इंतज़ामनि जे हवाले सां घोटकी जे रिपोर्टर एहसान कलवर, एसएसपी घोटकी फरूख लंजार ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी ख़ालिद सलीम सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, 10 मुहर्रम हराम जे ॾियारे ते करबला जे शहीदनि जी यादि में सॼे मुल्क जियां घोटकी ज़िले में बि आज़ादारी ऐं मातमी जुलूसनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि मां 5 मातमी जुलूस बरामद थिया आहिनि, जॾहिं त घोटकी ज़िले में 53 मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। समूरनि मातमी जुलूसनि जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। पुलिस जे 3000 एहलकारनि सां गॾोगॾु रेंजर जा एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। असीं सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं एसएसपी घोटकी फरूख लंजार साहब सां। त सिक्योरिटी जा कहिड़ा इंतज़ाम? असां कोशिशि कई आहे त हतीउल इम्कान फुल प्रूफ सिक्योरिटी प्रोवाइड कयूं तमामु प्रोसेशन्स खे, तमामु मजालिस खे, ऐं इन सां गॾोगॾु असां इहा बि कोशिशि कई आहे त जेके मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जा लीडर्स आहिनि, जेके उलमा आहिनि, उन्हनि सां कोऑर्डिनेशन रखूं ऐं उन्हनि जे विच में हम आहंगी क़ाइमु रखण जे लाइ बि असां पंहिंजा एफर्ट्स कयूं। त इन जे करे अल्लाह जी महिरबानी सां हिन टाइम ताईं जेके बि जलूस आहिनि, जेके मजालिस आहिनि, तमामु पुरमन तरीक़े सां थी रहियूं आहिनि। इन में असांखे सहकार आहे डिफरेंट सिस्टर एजेंसीज़ जो, स्पेशल ब्रांच जो, रेंजर्स जो, मोटरवे पुलिस जो ऐं म्यूनसिपल अथॉरिटीज़ जो, ऐं इन्हनि सभिनी जी काविशुनि सां अल्लाह जी महिरबानी सां तमामु सुठे नमूने सां तमामु जेके प्रोग्राम आहिनि मुहर्रम जा उहे हली रहिया आहिनि। ॾिसो, जेकी सनियूं थुलियूं ॻाल्हियूं आहिनि उहे थींदी रहंदियूं आहिनि। चवंदा आहिनि जिते ॿ थांव हूंदा उते टकराईंदा आवाज़ बि ईंदी। त उहे असां रिस्पॉन्ड कयूं था। असां विजिलेंट आहियूं। हल्की फुल्की जेके शयूं थियनि थियूं, को नंढो सनो इशू आहे त उते असां मौक़े ते वञी रिस्पॉन्ड कयूं था। कल्ह बि हिकु ॿ इंसिडेंट्स थिया, असां टाइमली रिस्पॉन्ड कयो। जेके लीडर्स हुआ मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जा, उन्हनि खे विहारे उन्हनि जी ॻाल्हि ॿोल कराई ऐं उहे मसइला उते ई असां रिज़ॉल्व कराए छॾिया। त उहे कंहिं वॾे इशू में कन्वर्ट थियण खां पहिरियां ई उते टाइमली टैकल थी आहे। महिरबानी सही। जी नाज़रीन, जेके मातमी जुलूस आहिनि हुसैनी चौक ते जेके आज़ादारी करण खां पोइ जेके पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थी विया आहिनि। हिन वक़्तु तव्हां एसएसपी घोटकी फरूख लंजार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीउ जेको मातमी जुलूस आहिनि, मरकज़ी मातमी जुलूस में शामिलु थियण खां पोइ जेको आहे पंहिंजी रेमोली या रूट पंहिंजी रवायत मूजिबि जेको आहे जेका मरकज़ी इमाम बारगाह आहे मंज़िल मेहंदी तरफ़ रवाना थिया आहिनि। हिन वक़्तु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं मातमी जुलूसनि जे हवाले सां डिप्टी कमिश्नर घोटकी ख़ालिद सलीम साहब सां। मैं और एसएसपी साहब सुबह से जितने भी प्रोसेशंस थे, जितने भी इज्तिमा वगैरह थे, उनका हम सुबह से विजिट कर रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह सिक्योरिटी और एडमिनिस्ट्रेटिव दोनों जो अरेंजमेंट्स हैं वो तसल्ली बख्श हैं। हमने ये इंश्योर किया, जिस तरह पुलिस की तरफ से सख्त सिक्योरिटी के इंतजाम किए गए, इसी तरह हमारी तरफ से भी एडमिनिस्ट्रेटिव साइड से कोशिश की है कोई कसर ना छोड़ी जाए, जिसके अंदर म्यूनसिपल सर्विसेज हैं, सफाई सुथराई वगैरह हो गई। तारों का आपके सामने है कि कोशिश की गई है कि तारें जहाँ जहाँ रास्ते में उनको वहाँ से हटाया जाए, जहाँ पर नहीं हटाई जा सकती उनको डी एनर्जाइज कर दिया गया है। इसके अलावा हेल्थ की फैसिलिटीज़, एम्बुलेंसेज वगैरह वो हर जगह मौजूद हैं और अल्हम्दुलिल्लाह सारी डिस्ट्रिक्ट के अंदर पीसफुल तरीके से मजालिस और जो प्रोसेशन हैं वो चल रहे हैं।